जो तजुर्बो आहे नूरी जी सूंहं ऐं अचूं मूमल ॾे मूमल खे मिजाज़ जूं तारनि में तबरूं हुन जे अखियुनि में तबरूं आहिनि। तबर चइबो आहे नंढड़े गन वारी कुहाड़ी खे जंहिंसां उछलाए करे शिकार कबो आहे, छापड़ हणी ऐं शिकार कबो आहे। उहा उन जे अखियुनि में उहे तबरूं आहिनि। हाणे हाकिमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं ईअं थो लॻे ॼण त अखियुनि सां कुहाड़ियूं थी हणे। काक मथे कबरूं पसो परॾे आहिनि। हलो ॾिसूं त हुन जे काक ते केतिरा माण्हू क़तल थिया आहिनि, हिन जे हुस्न जो शिकार थिया आहिनि। मूमल मारे मीर आहिड़ियुनि खे आ करे, मूमल जे हुस्न जो शिकार केर थो थिए? मीर। सोढीअ घणा सुकाया पढ़िया पणत पीर, सोढीअ जे हुस्न जो शिकार ॿिया केर था थियनि? पढ़ियल लिखियल द स्कॉलर्स। पीर हिकिड़ा मीर, ॿिया पीर, टिया स्कॉलर पढ़ियल लिखियल, ऐं चौथा केर? हाणे तिनी तीर मणियो जिन मथे में, जेके बादशाह आहिनि मणियो जिन मथे में, जिन जेके बादशाह आहिनि हिन जे हुस्न जो शिकार था थियनि। ऐं सोहणियूं केतिरियूं आहिनि, हुन जे सूंहं जो बयानु कीअं आहे? जंहिं तड़ धोणियूं धून चोटा चंदन चिक कयो, जंहिं तलाउ ते जंहिं पाणीअ में मूमल पंहिंजे साहेड़ियुनि सां गॾिजी करे पंहिंजा वार थी धोए, चोटा चंदन, उन में चंदन जी ख़ुशबू लॻल आहे, चिक करियो, उन्हनि खे चिक करे उन्हनि ते जंहिं तड़ ते तलाउ ते धोए थी। हाणे उन तलाउ जो मंज़रनामो छा थो थिए? अचनि भौर भंभोलिया पाणी तंहिं पोन, भौर भुलिजी था पवनि त इहे आहे छा, हे ख़ुशबू जो ज़हर किथां फैलियो आहे, जंहिंमें अची किरनि था उन्हनि जो मथो फिरी थो वञे हिन ख़ुशबू जे तलाउ में। रावल रत रोन को विह लॻो वासीअ, ईअं थो लॻे त ख़ुशबू जो ज़हर उन्हनि ते चढ़ी वियो आहे जो हीअ अची हुनजो शिकार था थियनि। इहा सूंहं आहे मूमल जी ऐं मूमल जे साहेड़ियुनि जी। इहे सभई किरदार जेके आहिनि सूंहं में त पंहिंजे यकता आहिनि ई आहिनि। हाणे उन सूंहं सां इश्क बि एतिरो ई गहरो थो थिए, जेतिरी सूंहं आहे ओतिरो ई इश्क आहे। ऐं सोणी लाइ चए थो त सियारे सिहरात जा घिड़ी वसंदे मींहुं, सियारो आहे, सियाह रात आहे, कारी रात आहे, मथां मींहुं बि वसे थो पियो, जा घिड़ी वसंदे मींहुं। सियाह रात आहे, सियारो आहे, ऐं दरिया में टपो थी ॾिए पई। हलो त पुछूं सोहणी जा कर ॼाणे नींहुं, हलो त उन खां पुछूं त हाउ टू लव, प्यार कबो कीअं आहे, असांखे सेखार त प्यार कीअं कबो आहे। हलो त पुछूं सोहणी जा कर ॼाणे नींहुं, जंहिंखे रातो ॾींहुं मेहारी मन में। इहा आहे सोहणी जे इश्क जी मंज़िल। ऐं पाण लतीफ़ साईं हुनखे ड्रिजारे थो, मतां घिणी सोहणी अॼु दरिया में दम, अॼु दरिया पंहिंजे औज ते आहे। औज बल्कि उर्दू जे हिकिड़े शाइर चयो आहे त बभर ते दरिया की सुर्ख आंखें बता रही है, खिराज मांगेगा तुमसे दरिया। त इहो मथे फिरियल दरिया जूं ॻाढ़ियूं अखियूं अॼु लॻे थो त तोखां खिराज घुरंदियूं। हाणे इहो ई दरिया जो मंज़रनामो आहे। ऐं लतीफ़ साईं चए थो मतां घिड़ी सोहणी अॼु दरिया में दम। अकबर साईं, कारी रात कुननि में कहिड़ो अथई कमु, कारी रात कुन हिन ख़ौफ़नाक मंज़र आहे, तुंहिंजो कहिड़ो कमु आहे हेॾे? ऐं पोइ मतां जागे ॾम ऐं पुछे पाड़े वारियूं, ऐं पोयां तुंहिंजो मुड़ुसु उथी पए ऐं पाड़े वारनि खे पुछा कंहिंजो सोहणी हेॾे त कान आई, पोइ छा थींदो? पर अॻियां बि त सोहणी आहे जेका इश्क जी इमाम आहे, इश्क जी उस्ताद आहे। ऐं चए छा थी, जवाबु कहिड़ो थी ॾे? पुछी पाड़े वारियूं कोह करींदुमि ॾम, पाड़े वारनि खां जे पुछई त छा कंदी? वाह साईं, पुछी पाड़े वारियूं कोह करींदुमि ॾम। उन्हनि खां जेकॾहिं पुछई ॾातर साईं छा कंदो, भला आख़िर कंदो छा? ऐं जवाबु थी ॾे जस्टिफाई थी करे पंहिंजे इश्क खे, कारी रात कुननि में ई काणियारनि जो कमु, ऐं काणियारी आहियां गौस साईं, ऐं काणियारी आहियां, मुंहिंजो कमु आहे। ऐं पोइ वधि में वधि भला छा कंदो? क़तल कंदो न, मारींदो न। ही हॾो ऐं चम घोरियो मोह म्यार।
बस वो त चए हूं त सब कुछ घोरे छॾियो हूं त सब कुछ फिदा करे छॾियो हाणे छा कंदो वध में वध छा कंदो इहो ई न मारींदो इहो तव्हां अॻे ई फिदा करे वेठे ऐं उते लतीफ़ साईं सलाह कहिड़ी थो ॾिएसि त मर्ज वटि मेहार मतां मोटी सोणी या साईं मेहार वटि मरी पो मोट न जॾहिं वञी अथी हेॾा दड़का दहमान हेॾियूं सख़्तियूं हेॾियूं परेशानियूं खणी वञी अथी त पोइ मर्ज वटि मेहार मतां मोटी सोणी डॉक्टर ज़िया साईं